अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ताज़ा तरीन अपडेट में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नज़र वझूं था मीरपुर बठोरे खां अली अकबर बुकेरो जी रिपोर्ट ते। मीरपुर बठोर में बदअमनीअ ते ज़ाब्तो न आयो। शहर में नामालूम चोर मुर्गी जे होलसेल जी दुकान जी छित तोड़े लखें रुपया रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे विया। मेन बस स्टॉप तां नामालूम चोर सुमार सोहो जी मुर्गी जी होलसेल जी दुकान जी छित तोड़े दुकान में रखियल रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे विया। इन सिलसिले में दुकान जे मालिक सुमार सोहो ॿुधायो त मुंहिंजे मुर्गीअ जी होलसेल दुकान जी नामालूम चोर दुकान जी छित तोड़े 1.5 लख रोक रक़म टच मोबाइल फोन ऐं कुछ मुर्गियूं चोरी करे विया। हुन अहिड़ो इतला बठोरो पुलिस खे ॾिनो। हुन जिन पहुची जाइ वारदात ॾिठी। हुन चयो त इहा रक़म मुर्गी जे वापारियुनि खे ॾियणी हुई जेको राति देर ताईं नाहे पहुतो। मुंहिंजे ॻोठ बाराड़ी में आहे ऐं पुर जे ख़ौफ़ खां रक़म ऐं मोबाइल फोन दुकान में रखी हुयसि। हुन चयो त मूं चोरीअ जी इतला पुलिस खे ॾिनी आहे। जंहिं जाइ वारदात ॾिठी आहे मूं अहिड़ी रिपोर्ट बठोरो थाणे ते दाख़िल कराई आहे। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणु आहे त हिन वॾी रक़म दुकान में कीअं रखी, मामले जी जांच जारी आहे। पैसा 1.5 लख